अस्सलाम वालेकुम सलाम सर चाल अवाज ख़बर चाह रहे जी मिस्त्री हाक बुधी जे तकरीबन हर नामुमकिन के मुमकिन बनाया है कितना हासिल किया सर अस मिस्त्री घट में घट 2-2.5 साल का वठी असां वटा माशाल्लाह असां तमाम सुठो कम होंदो जो कम असां थी सकंदो असां कंदा जो असां ना थी सकंदो असां उन टाइम कस्टमर के जवाब दींदा तो बाबा ॿियनि था ॾिसो जोहर वञो या होॾे वञो माण्हू के धोखो ना ॾींदा माण्हू सां ठगी ना कंदा जेके 5 रुपया हक़दार जा हूंदा आहिनि उहे बिल्कुलु वठंदा। अच्छा इहो ॿुधायो मूंखे त ही सचल ॻोठ में यानी एतिरो भलो दुकान तव्हां जेको आहे मोबाइल एसेसरीज़ जो ऐं मोबाइल रिपेयरिंग जो तव्हां कढियो आहे तव्हांखे एतिरो यकीन हुयो त हिन ॻोठ में जेको आहे सो इहो कारोबार तव्हांजो हली पवंदो? सर असांखे उन टाइम ते यकीन न हो बसि अलाह ते भरोसो असां नवां असां ॿार हुयासीं पढ़ाई खां पोइ फारिग थियासीं जॉब वग़ैरह ख़बर तो अॼुकल्ह छा सूरत हाल आहे इन करे बसि कारोबार ते थोरो ज़हन ॾिनोसीं छो जो कारोबार खोलियूं पंहिंजो हे अधो आहे मोड़ मिस्त्री आहे छोकिरो वाह इहो तुंहिंजी हक़ ॿुधी जेको आहे सो मां हेॾे भॻो आहियां ऐं तूं मुंहिंजो फैन बि आहीं ऐं जॾहिं बि मां हिते ईंदो आहियां जेको आहे सो पंहिंजो पैकेज वग़ैरह कराइण त तूं मूंखां पुछंदो हुआसीं तव्हां अॼु लाइव न आहियो या तव्हां लाइव आया आहियो त हीउ जेको कमु आहे हीउ ॾाढो सेंसिटिव कमु आहे ऐं तूं हिन सेंसिटिव कम खे तूं सिखियो आहीं या तूं ॾिसी जेको आहे सो इन कम में एक्सपर्ट थियो आहे? साईं मुंहिंजो उस्ताद हुयो साईं मूंखे उन कमु सेखारियो पंहिंजे इलाइक़े में और हे बेसिकली दोस्तनि जे थ्रू वरी हिन वटि भाउ वटि आयो आहियां। अच्छा हा साईं पोइ मुंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे इन खे 2 कड़ा मसइला आहिनि इन्हनि खे त तूं थोरो ॾिसी वठि साईं इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदा असां क्लियर करे ॾींदासीं। तो हीउ उहो क़ाबिल मिस्त्री आहे जेको पंहिंजे कम में मशगूल आहे ऐं हर नामुमकिन खे मुमकिन बणाईंदो आहे ऐं हिन वटि पंहिंजा सभु औज़ार पिया आहिनि ऐं हिनखे ख़बर आहे त मोबाइल जेको आहे सो उहो कीअं ठाहिजे ऐं बाक़ाइदा हिन पंहिंजे हिकिड़े क़ाबिल उस्ताद खां सिखिया वरिती आहे ऐं हिन जी हाक ॿुधी तक़रीबन परे परे खां माण्हू यानी जोहर खां बि हेॾे सचल ॻोठ ईंदा आहिनि ऐं हीउ ॾिसो हीउ तव्हां हिन जो सामान ॾिसो हीउ ऐं हिन जी वर्किंग ॾिसो हीउ कमाल आहे कमाल अथसि। अब दोस्त हीउ मुंहिंजो मसइलो कहिड़ो थो करे पहिरीं ॿुधाइजो। अब हीउ मुंहिंजो हैंड फ्री आहे ॾिसो हे हैंड फ्री जेको आहे सो हे दुबई मां मुंहिंजे छोकिरे मूंखे मोकिलियो ऐं हिन जो मसइलो इहो आहे त हीउ हिन सां ब्लूटूथ सां कनेक्ट थींदो आहे हे ब्लूटूथ सां कनेक्ट त थिए थो यानी शुरू में यको ईंदो रहियो मां व्लॉग पंहिंजो इन में सॉरी पंहिंजो सेशन कंदो हुयुसि तव्हां ॾिठो हूंदो सिलेक्ट वीडियो ते हाणे कुझु ॾींहंनि खां हीउ कनेक्ट थिए थो पर हिन जो साउंड थ्रू नथो थिए त इनखे ॾिसी वठो त इन में छा मसइलो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो मां आयोसि त पंहिंजा हेयर कट करायां ऐं वारनि खे कलर बि करायां छो त वार में ॾाढा बेतरतीब थी विया आहिनि पर इतफ़ाक़ आहे त जीअं ई मां हिते पहुतुसि त शदीद बारिश शुरू थी वई ऐं एॾी तेज़ बारिश थी वई कि मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां बल्कि तव्हांखे मां ॾेखारियां थो ऐं ॾिसो केॾी तेज़ बारिश ॾिसो केॾी शदीद बारिश हिन बारिश खां बचण जे लाइ मां हिते मेट्रो स्टोर आहे उते हलियो आयो आहियां त जीअं मां कुझु देरि उते रहां त बारिश घटि थिए त पोइ मां अॻिते वञा छो त हींअर शदीद बारिश शुरू थी वई आहे ऐं ॾाढी तेज़ बारिश आहे हद खां वधीक तेज़ आहे इन में गाॾी ड्राइव करणु हिते ॾाढो मसइलो हूंदो आहे तो माण्हू कोशिशि करे त अहिड़ी बारिश में गाॾी ॿाहिरि न कढे त बहितर आहे। दोस्तों फाइनली मां सैलून ते अची वियो आहियां पर हाणे हालात ॿाहिरि जा तव्हांखे ॾेखारियां उहे वरी ॾाढा ख़राब थी विया आहिनि ऐं ॾिसो हीउ सचल ॻोठ आहे हीउ सचल ॻोठ जेको कंहिं ज़माने में मिसाली ॻोठ चयो वेंदो हो हिनखे माण्हू मिसाल ॾींदा हुआ सचल ॻोठ जो अॼु उन जो हीउ हाल आहे बारिश में फाइनली मां पंहिंजी कटिंग ऐं हेयर कलर जे लाइ कुर्सी ते अची वेठो आहियां हीउ साम्हूं जेको तव्हां माण्हू ॾिसो था हीउ पंहिंजे फ़न में वॾो कारीगर आहे हीउ सचल ॻोठ में इन खां भलो को कारीगर कोन्हे ऐं संदसि जो नालो इमदाद अली आहे ऐं हीउ घणे भाङे दुबई में रहियो
ऐं उते ॾाढो नालो कमाई ऐं वॾो कमु करण खां पोइ नेठि सिंधी माण्हूअ जी जेका हूंदी आहे ख़्वाहिश त मां पंहिंजे माइटनि ॾे वञा ऐं माइटनि ॾे मोटी आयो ऐं हिते अचे पंहिंजो कारोबार शुरू कयो अथई ऐं तक़रीबन हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू इमदाद अली खां पंहिंजा ॿार ठहाराए। अब इमदाद अली तुंहिंजो जेको डिमांड हूंदी आहे माण्हुनि जी उहा छो आहे? मोहब्बत है माण्हुनि जी, ख़ुलूस आहे, इज़त ॾियूं था, इज़त ॾियनि था। माशाल्लाह भला मुंहिंजा कस्टमर आहिनि, सभु फ़ोननि वारा कस्टमर आहिनि, बाक़ाइदा मुंहिंजो माना रिस्पॉन्स कंदा आहिनि। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, अलाह साईं तुंहिंजे कम में हिन बरकत ॾे। हाणे मुंहिंजा हे वार ॾाढा ख़राबु थी विया आहिनि, इनखे सेट करे उन खां पोइ हिन में कलर बि हणेसि, ठीकु आहे। ऐं इनशाला तूं यकीननि अॻे वांगुरु जी ठाहींदे हाणे बि उहो ई ठाहींदे। फाइनली मुंहिंजा वार ठही विया आहिनि, ॾिसो ॾाढा ज़बरदस्त वार ठाहिया आहिनि, ठीकु आहे। हाणे फाइनल करण खां पोइ ई कलर ठाहियो आहे ऐं उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो, उहो लॻंदो। हीउ कलर आहे जेको इमदाद ठाहियो आहे ऐं इहो कलर हाणे थोरी देरि खां पोइ लॻंदो। हाणे कलर बि थी वियो ऐं ॾाढो ज़बरदस्त कलर आहे। हिन दफ़े हिकिड़ो नओं तजुर्बो कयो आहे इमदाद अली, ॾिसो इहो कीअं केसिताईं थो हले ऐं कटिंग बि ॾाढी ज़बरदस्त आहे। वरी इंशाअल्लाह ताला तव्हां सां हिकु नए अंदाज़ में, नए रूप में, नए व्लॉग में शामिल थींदासीं। तेसीं ताईं मूंखे इजाज़त। अस्सलाम वालेकुम, थैंक यू।